नाज़रीन, हैदराबाद में डेंगू वायरस तेज़ीअ सां पखेड़िजी रहियो आहे। मर्ज़ वेॻे हिकु वधीक शहरी फोत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेरहान टीवी जे रिपोर्टर सलीम मल्हा खान। जी सलीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में डेंगी बेकाबू थी वियो आहे ऐं डेंगी जे मर्ज़ में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। फोतियुनि जो जेको अंग आहे उहो वधी 13 थी वियो आहे, जॾहिं त सिहत खाते जे रिकॉर्ड में डेंगी सबबि अञा ताईं हिकु बि फोत ज़ाहिर न कयो वियो आहे। डेंगी में आसिफ मियो ऐं लतीफ़ाबाद नंबर 8 जो काज़ी ज़ाकिर फोत थिया आहिनि, जंहिं खां पोइ फोतियुनि जो अंग वधी 13 थी वियो आहे। लतीफ़ाबाद नंबर 9 जो रहवासी आसिफ मियो 4 ॾींहं अॻु में डेंगी में मुब्तला थियण खां पोइ इस्पताल में फोत थी वियो आहे। हिन वक़्त ताईं फोतियुनि जो जेको अंग आहे उहो 13 थियो आहे, पर सरकारी सतह ते उनजी का बि तस्दीक न वञे। मुस्लिम लीग फंक्शनल जो अॻवान आहे रफ़ीक मक्सी, हुनजी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां जेको आहे उहा अलामती बुख हड़ताल कई वई आहे। हिन जो मुतालबो आहे त हेल्थ एमरजेंसी लागू कई वञे ऐं जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्प्रे करायो वञे त जीअं डेंगी ऐं मलेरिया जो जेको आहे उहो ख़ात्मो अची सघे। हिननि जो मुतालबो आहे त डेंगी ऐं मलेरिया जूं जेके टेस्टूं आहिनि उहे मुफ़्त में कयूं वञनि, त जीअं न सिर्फ़ु हुनजी तशख़ीस थी सघे बल्कि जेके मरीज़ डेंगी ऐं मलेरिया में मुब्तला थियनि पिया उन्हनि जो प्रॉपर तरीक़े सां इलाज थी सघे। जी सलीम, जी महिरबानी।